पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आज़ाद हैसियत में पाण ॾिठोसीं त उनजा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि इलेक्शन में हिस्सो वरितो। इलेक्शन में जॾहिं हू कामयाब थिया त बाद में उन्हनि सुन्नी इतिहाद काउंसिल में शमूलियत अख्तियार कई ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे प्लेटफॉर्म तां वरी इलेक्शन कमीशन में हिकिड़ी दरख़्वास्त दाख़िल कई वई त सुन्नी इतिहाद काउंसिल में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा आज़ाद उम्मीदवार शामिल थिया आहिनि। इन जे करे आइन मूजिबि जेको नुमाइंदगी जे हिसाब सां जेको तनासुब बीहे थो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो, उहो सुन्नी इतिहाद काउंसिल खे ॾिनो वञे, छाकाणि त सुन्नी इतिहाद काउंसिल में आज़ाद उम्मीदवारनि शमूलियत अख्तियार कई आहे। इलेक्शन कमीशन सुन्नी इतिहाद काउंसिल जी इहा दरख़्वास्त रद्द करे छॾी। बाद में पिशावर हाई कोर्ट सां राब्तो कयो वियो ऐं पिशावर हाई कोर्ट बि इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बरक़रार रखियो। इहो मामिलो जॾहिं सुप्रीम कोर्ट पहुतो, सुन्नी इतिहाद काउंसिल पिशावर हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ जॾहिं अपील दाख़िल कई त शुरूआति में सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच जेको इलेक्शन कमीशन ऐं पिशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो हुयो उनखे पार्शली पाण ॾिठोसीं त उन्हनि उन ते स्टे आर्डर जारी करे छॾियो। यानी जेके सुन्नी इतिहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं मिलणियूं हुयूं उहे नून लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं JUI समेत ॿियनि जमायतनि खे ॾिनियूं वियूं ऐं इहो फ़ैसिलो बि इलेक्शन कमीशन ई कयो। न रुगो वफ़ाक़ी सतह ते पर चइनी सूबाई असेंबलियुनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ या सुन्नी इतिहाद काउंसिल जूं जेके मख़सूस सीटूं ठहनि पियूं उहे ॿियनि जमायतुनि खे ॾिनियूं वयूं। सुप्रीम कोर्ट इन फ़ैसिले ते या इन इलेक्शन कमीशन जे अमल ते फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो ऐं नतीजे तौरु जेका हलफ़ बरदारी थियणी हुई मख़सूस सीटनि ते ॿियनि सियासी जमायतुनि जे मेंबरनि जी, उहा रोकी वई। सुप्रीम कोर्ट जी 13 रुकनी लार्जर बेंच मख़सूस सीटनि वारे मामले ते ॿुधणी कई ऐं कुल उन जूं 9 जेके हायरिंग्स आहिनि उहे थियूं ऐं पाण ॾिठोसीं 2 ॾींहं अॻु में इन ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो ऐं अॼु उहो जेको फ़ैसिलो आहे उहो ॿुधायो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जी 13 रुकनी लार्जर बेंच पार्लियामेंट में मख़सूस सीटुनि जी अलॉटमेंट वारे मामले ते इलेक्शन कमीशन ऐं पिशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे गैर क़ानूनी ऐं गैर आइनी करार ॾिनो आहे ऐं वाज़े कयो आहे, या पाण खणी चऊं त इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾिनो आहे त जेके मख़सूस सीटूं आहिनि उहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾिनियूं वञनि। गॾोगॾु अदालत इहो बि चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चूंडियल उम्मीदवारनि खे कंहिं ॿी पार्टी जो मेंबर करार नथो ॾेई सघिजे ऐं रुगो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ई मख़सूस सीटनि जे अहल आहे या मख़सूस सीटनि जी हक़दार आहे। सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो अक्सरियती फ़ैसिलो आहे ऐं 13 मां 8 जजिस इन फ़ैसिले जी हिमायत कई आहे, जॾहिं त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा समेत 5 जजिस इन फ़ैसिले जी मुखालफ़त कई आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त तहरीक इंसाफ़ सियासी पार्टी हुई ऐं सियासी पार्टी आहे। चूंड निशान जो न हुजणु सियासी पार्टी खे चूंडुनि में हिसो वठण खां नथो रोके। अदालत पंहिंजे फ़ैसिले में इहो बि चयो आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी न कई ऐं तहरीक इंसाफ़ जे मेंबरनि खे आज़ादु डिक्लेयर करे ग़लती कई। सुन्नी इतिहाद काउंसिल मख़सूस सीटुनि जी हक़दार नाहे। इलेक्शन कमीशन 80 मां 39 अहिड़नि मेंबरनि जन पंहिंजे नामज़दगी काग़ज़नि में पंहिंजो पाण खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार डिक्लेयर कयो या उम्मीदवार ज़ाहिर कयो, उन तनासुब सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मख़सूस सीटूं अलॉट करे, जॾहिं त बाक़ी जेके 41 मेंबर बचनि था उहे 15 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कमीशन वटि पार्टी वाबस्तगी वारे मामले ते पंहिंजा हलफ़ जमा कराइनि। यानी उहे जेके 41 मेंबर आहिनि जेकॾहिं उहे चवनि था असीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शामिलु थियूं था त इलेक्शन कमीशन पाबंद हूंदी त उन हलफ़नामे खे तस्लीम करे ऐं पोइ 81 या जेको बि मजमूई तौरु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे खटियल उम्मीदवारनि जो अंग बीहे थो उन हिसाब सां हू मख़सूस सीटूं ॾियण जा पाबंद आहिनि। अदालत पंहिंजे फ़ैसिले में इहो बि चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे इहो क़ौमी असेंबली सां गॾोगॾु समूरियुनि सूबाई असेंबलियुनि ते बि लागू थींदो ऐं इलेक्शन कमीशन खे इहो बि हुकुम ॾिनो वियो आहे त हू मख़सूस सीटुनि वारे मामले ते जेका लिस्ट आहे उहा ॿीहर तरतीब ॾे। मख़सूस सीटूं हाणे जॾहिं पाण उन जो ज़िक्र कयूं था त थोरो इहो बि वाज़े करणु ज़रूरी आहे त टोटल मख़सूस सीटूं केतिरियूं हुयूं ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि जमायतुनि खे ॾिनियूं वियूं आहिनि। क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि जो में जेके कुल मख़सूस सीटूं हुयूं उन्हनि जो तादादु 77 हुयो, जिन मां नून लीग समेत ॿियनि जमायतुनि खे उहे ॾिनियूं। 77 मंझां क़ौमी असेंबली जूं 22 ऐं सूबाई असेंबली जूं 55 सीटूं आहिनि जेके ॿियनि जमायतुनि खे अलॉट कयूं वियूं। क़ौमी असेंबली में नून लीग खे 14, पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 5 ऐं जमियत उलमा इस्लाम खे 3 सीटूं ॾिनियूं वियूं। पंजाब असेंबली में औरतुनि जे 24 ऐं अक़लियतुनि जे 3 मख़सूस सीटुनि मां नून लीग खे 23, पीपल्स पार्टी खे 2, मुस्लिम लीग काफ़ ऐं इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी खे हिकु इज़ाफ़ी सीट ॾिनी वई। सिंध असेंबली मां औरतुनि जे 2 ऐं अक़लियतुनि जी 1 मख़सूस सीट मां पीपल्स पार्टी खे 2 ऐं MQM खे
हिकु मखसूस सीट मिली, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा में 21 औरतुनि ऐं 4 अक़लियतुनि जूं मखसूस सीटूं हुयूं, जिन मां JUI खे 10, नून लीग ऐं पीपल्स पार्टी खे 7-7, जॾहिं त अवामी नेशनल पार्टी खे हिकु सीट ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले खां पोइ इहे जेके समूरियूं सीटूं आहिनि उहे रिवर्स थींदियूं ऐं नून लीग, पीपल्स पार्टी, JUI ऐं ॿियनि जिन बि जमायतुनि खे इहे मखसूस सीटूं ॾिनियूं वयूं उहे हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे ॾिनियूं वञूं। क़ौमी असेंबली जी पाण मौजूदा ऐं फ़ैसिले खां पोइ वारी जेका पार्टी पोज़ीशन आहे उन जो बि जाइज़ो वठंदासीं। सुप्रीम कोर्ट तरफ़ां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मखसूस सीटूं ॾियण वारे फ़ैसिले खां पोइ क़ौमी असेंबली में जेका नंबर गेम आहे नाज़रीन, उहा इंतिहाई दिलचस्प सूरत अख़्तियार करे वई आहे। मखसूस सीटूं मिलण खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ क़ौमी असेंबली में सभ खां वॾी पार्टी बणिजी वेंदी। इन खां पहिरियां पाकिस्तान मुस्लिम लीग नून जेको आहे सो क़ौमी असेंबली में सभ खां वॾी पार्टी जमायत हुई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके आज़ाद उम्मीदवार हुआ, जेतोणीकि सुप्रीम कोर्ट हाणे वाज़े कयो आहे त इहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा ई आहिनि, पर क़ौमी असेंबली में उन्हनि खे आज़ादु तसवुरु कयो वियो। इन जे करे उन्हनि जो तादादु वधीक हुजण बावजूदि बि उहे जमायत जा काउंट न थिया ऐं नून लीग क़ौमी असेंबली जी सभ खां वॾी सियासी जमायत हुई। पर हाणे सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्लियामेंट जी सभ खां वॾी सियासी जमायत हूंदी। मखसूस सीटूं मिलण खां पोइ क़ौमी असेंबली में PTI मेंबरनि जो अंग 109 थियण जो इम्कानु आहे, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मखसूस सीटूं मिलण बावजूदि नून लीग जो हुकुमरान इतिहाद बरक़रार रहंदो, छाकाणि त नून लीग जे हुकुमरान इतिहाद खे 209 मेंबरनि सां ऐवान में सादी अक्सरियत हासिलु आहे। पर जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मखसूस सीटूं ॾिनियूं वञनि त मुख़ालिफ़ दर इतिहाद 120 मेंबरनि जो थी वेंदो। पाण चई सघूं था त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ हुकुमरान इतिहाद 2-2 वारी जेका अक्सरियत आहे उहा विञाए वेठो आहे ऐं हीअ इतिहाद हुकुमरान इतिहाद आइन में घटि मां घटि कंहिं बि क़िस्म जी तरमीम न करे सघंदो। क़ौमी असेंबली में हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ समेत अपोज़िशन जा कुल 97 मेंबर आहिनि। क़ौमी असेंबली जे ऐवान में PTI जा 86, सुन्नी इतिहाद काउंसिल में 84, जॾहिं त 2 आज़ाद उम्मीदवार बैरिस्टर गोहर ऐं उमर अयूब आहिनि। इहे टोटल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा हुआ 86, जिन मां 84 जेके आहिनि उहे सुन्नी इतिहाद काउंसिल में उन्हनि शमूलियत अख़्तियार कई। मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद में JUI-F जा 8, BNP मैंगल 1, MWM 1, PK मैप जी 1 सीट आहे। जेकॾहिं PTI खे मखसूस सीटूं ॾिनियूं वञनि त अपोज़िशन इतिहाद 120 मेंबरनि ते बदल हूंदो, जॾहिं त 6 आज़ाद उम्मीदवार क़ौमी असेंबली में आज़ाद हैसियत में मौजूदु आहिनि। क़ौमी असेंबली में हुकुमरान इतिहाद जो अंग 209 आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ बि हुकुमरान इतिहाद जो जेको अंग आहे उहो 209 आहे, जंहिंमें मुस्लिम लीग नून जे मेंबरनि जो अंग 108 ऐं पीपल्स पार्टी जे मेंबरनि जो अंग 68 आहे। इन खां सवाइ MQM जा 21 मेंबर बि हुकूमती इतिहाद में शामिल आहिनि, जॾहिं त हिकु अक़लियती सीट मुअतल आहे। क़ौमी असेंबली में पाकिस्तान मुस्लिम लीग नून खे 5, IPP खे 4, मुस्लिम लीग ज़िया खे 1, बलोचिस्तान अवामी पार्टी खे 1 ऐं नेशनल पार्टी वटि 1 सीट आहे। हीअ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पहिरियां ऐं बाद वारी जेका क़ौमी असेंबली में सूरत हाल आहे उन जो असां जाइज़ो वरितोसीं।